मेहरान अदबी फोरम नबीसर रोड ऐं सिंधी अदबी संगत नबीसर रोड पारां नाले वारे दीनी आलम ऐं एतदाल पसंद शख्सियत मौलाना मुफ्ती गुलाम रसूल चांडो जी कयल दीनी ख़िदमतुनि खे उजागर करण ऐं मरहूम खे ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ अॼु ॻोठ फज़लुल्लाह फिदा चांडो लॻ धड़ेलो मोरी में अदबी गॾिजाणी ऐं महफ़िल मुशाइरो थी गुज़रियो, जंहिंमें रईस वरन खान चांडो, हाजी अब्दुल हक चांडो, मौलवी अब्दुल वाहिद चांडो, मौलवी शौकत अली चांडो, मौलवी अब्दुल वली, साईं फज़लुल्लाह फिदा चांडो, नूर हसन होत, वली मोहम्मद होत, मुख्तार अहमद गशकोरी, मलिक मोहम्मद गशकोरी, एजाज भाणपोटो, सागर सना मोहम्मद लिगारी, कादिर बख्श मुखलिस, हाजी अकबर अली गशकोरी, आलम असीर चांडियो, मौलवी खैर मोहम्मद चांडियो, अयूब अजम, बिलावल बेदार, आज़ाद अकबर गशकोरी, मोहम्मद बख्श चांडियो, इब्राहिम खोसो, अतर गुल चांडियो, फ़कीर इरफान खासकेली, इरफान अली कोलाची, नजीब फिदा चांडियो समेत ॿियनि केतिरनि ई इलाइक़े जे सियासी, समाजी, मज़हबी ऐं अदबी शख़्सियतुनि शिरकत करे साईं गुलाम रसूल चांडो जी ज़िंदगी ते ख़ूबसूरत लफ़्ज़नि सां भेटा पेश कई। महफ़िल मुशाइरे में शाइरनि नकोर तख़लीक़ूं पेश करे वाह कराए छॾी, जॾहिं त मेहरान अदबी फोरम पारां मुख़्तलिफ़ शोबनि में नुमाया कारकर्दगी पेश कंदड़ फ़र्दनि खे मञता सर्टिफिकेट ॾिना विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची